प्रोग्राम के बाकायदा अॻिते वधाईंदे असीं साईं अब्दुल फताह अब्बासी साहब के गुज़ारिश कंदा आहियूं त पंहिंजे ख़्यालनि जो मुख़्तसर इज़हार कनि। साईं अब्दुल फताह अब्बासी साहब। मैदान मल्हाईंदा। असांजी बदकिस्मती आहे जेकी असांजी क़यादतूं आहिनि, असांजी जेकी इंतिज़ामिया मथे जेके वेठी आहे उहा ॼण अंधी ऐं ख़ामोश आहे। उस्ताद जेको आहे रोज़ इन शइ ते मुखायल आहे, दर्द आहे, उन्हनि खे तकलीफ़ आहे, अहंज आहे ऐं मुश्किलात आहे। त हाणे त पेंशन बि ख़तमु थी थिए। अहिड़ा न हुजनि जेके उतां ना ऐलान करे उस्तादनि खां वॾियूं वॾियूं फीयूं वठी उते वञी मोटी अचनि चई साईं हे थी वियो हो थी वियो, हर भेरे रुगो ॻाल्हियूं। भला तव्हां असांजे अॻियां हाजी शफ़ी मोहम्मद सेठियो आहे न, तव्हां असांजो अज़ीज़ न आहे, पर हू क़यादत सूर्य सरवान दिलेर ऐं बहादुर वांगुरु पाण निभायो आहे। हर मैदान मल्हायो अथई। भला हाणे गढ़ी ख़ुदा बख़्श किथे आहे, कराची किथे आहे, केॾो पंधु आहे, वरी भिटशाव आहे, वरी कराची आहे, बार बार धरणा आणु। हाणे हुनखे जेके वीचारे खे तकलीफ़ आहे ऐं बीमारी आहिनि, साईं सूफ़ी साहब, साईं सांगी साहब, सॼी संगत खे ख़बर हेॾो अचे दॿो रखे हेतिरो ई जेको 5 किलनि जो हूंदो आहे,
हेॾां 15 टिकियूं खाधई, वरी 15 खाधई, माना इहे 30 टिकियूं खाधई। असां ॾिसी चऊं हे हले कीअं थो? केरु थो हलाए? अलाह ताला जी ज़ात हलाए। असांजूं दुआऊं अथसि ऐं सॼी सिंध जे उस्तादनि जूं दुआऊं अथसि। इन जे करे त उहो उस्तादनि जा लड़े थो। असांखे इहा ख़ुशी थी आहे। हिकिड़ो असांजो सांगी साहिबु, हुन सां ॿियो हथु मिलियो, ॿ माण्हू सम्झो बशीर ख़ान शहीद चवंदो हुयो मुंहिंजो माण्हू हिकिड़ो हिकिड़ो लखु थो लहे। लखु छाजे करे थो लहे? सच थो ॻाल्हाए, हक़ ते थो हले ऐं बेडर बेखौफ़ थी कहिड़ी बि क़यादत माना जेकी बि इंतिज़ामिया वज़ीर आहिनि उन्हनि खे तव्हां ॻाल्हाइण वारो को हुजे। हिते वञनि त चापलूसी लॻी अजरक लॻा पिया आहिनि। अरे कामरेड इहो न आहे, सॼी दुनिया खे मिली वियो, असांखे नथो मिले। DR अराउंड सभिनी खे मिलियो, असांखे नथो। पंजाब मिली वियो, KP खे मिलियो, कश्मीर सिंध कहिड़ो कयो ॾिसंदा त ही क़यादत जेके गुलाम रसूल उमर जहिड़ी आहे, इहा पाण विकामिल सां घटिया क़िस्म जी आहे। नालीअ जो हिकिड़ो गंद हूंदो आहे न, उन गंद खां बि किरंदा आहिनि। ही जेके उस्ताद आहिनि, उस्ताद जेके आहिनि मुक़दस पेशे सां था तालुक रखनि, नबी न पैगंबरनि जे पेशे सां तालुक था रखनि। उन्हनि खे तव्हां रोज़ रोज़ असां वेठा आहिनि। तंहिं करे कामयाबु आहियो। कामयाबी छा आहे थींदी? तव्हां निकिरी पओ, अॻे हूंदो न मैदान मज़बूती थींदी। हिकिड़ो बाबा जेको किलो जेको छिगो आहे उहो चई सै में छो थींदो ख़राबु आहे, किनो आहे ऐं अञा ज़ाया थींदो। असां तव्हांजी इंतिज़ामिया जे लाइ असांखे मुनज़िम अंदाज़ में मुतहद यूनिटीअ जो इज़हार करिणो आहे। अलाह ताला में उमेद आहे असांजी कामयाबी आहे, असांजी कामयाबी आहे। ऐं कॾहिं बि ईअं न ॾिसो त पोइ तव्हांजे पोइ जेके आसान थी सभु सघे चहिरा आहिनि न, हुते बि निभायूं, पर हुननि ॾिठो त उते नाकामियूं ऐं चापलूसी ख़ुशामदी दलाल क़िस्म जा माण्हू आहिनि। असांजो भला छो हिननि जा टकराव थियो? 7 साल मां बि त उहिदेदार आहियां, उहिदेदार आहिनि न, लियाकत साहिब आहियूं, एजाज़ साहिब आहियूं, उते ई इहा मज़ामत कंदा हुआसीं। बाबा काइर न थियो, कूड़ न थोरो ईअं न आहे ऑफिसरनि जी थींदी सर्विस बुक पहुचाइणो आहे, पे स्लिप ॾियणी आहे, इहा आहे तंज़ीम जो नालो आहे मज़ामत। हर गंदे असांजा सर्विस मिलनि असां वॾी कामयाबी आहे।
रुकी न ॼाणियो, झुकी न ॼाणियो, रुकावट जे आया उते वधीक ताक़ी न ॼाणियो। बाक़ी वरी बि पंहिंजे मुअत महिमान खे जेको पंहिंजो कीमती टाइम कढी असां वटि आया आहिनि ऐं असां पंहिंजे सुल्तान अहमद साईं साहब, साईं गुलाम अकबर खोसो साहब ऐं तारिक रसूल लुनर साहब, अब्दुल लतीफ़ साहब ऐं इन हाल में वेठल समूरा क़ाबिल इज़्ज़त मुंहिंजा मोहतरम उस्ताद साहिबान, अस्सलाम वालेकुम जी उस्ताद जी। जेको भी दर्स ॾिनो आहे उहो इंसानियत जो दर्स ॾिनो आहे, उहो हक़ वठण जो दर्स ॾिनो आहे, उहो ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीहण जो दर्स ॾिनो आहे, उहो मुतहिद थी गॾु थी हलण जो दर्स ॾिनो आहे। ऐं साईं जिन साईं भाव कयूं ऐं मूंखे वॾो ऐं इंशाअल्लाह हिननि जे लाइ हमेशह जो किरदारु कंहिं लिखियल आहे। हिते 2022 अपॉइंटमेंट खे छॾे करे बाक़ी तकरीबन ते ॿिया वेठा आहिनि खे सुञाणो तव्हांजे ते विया आहियूं, उहा कंहिंजी बि तरीक़ा हुजे, बग़ैर फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं मतभेद जे उन में शामिल थिया आहियूं। ॾिठो इहो आहे, इहो जेको एहतजाज आहे इहो कंहिंजे लाइ आहे, इहो उस्तादनि जे हक़नि जे लाइ आहे, इहो उस्तादनि जे जेके उन्हनि जा हक़ गज़ब कनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु हर महाज़ ते विढ़ंदासीं, इहो कोन ॾिसंदासीं त इहा शइ हुजे। माज़ी क़रीब में मां असां 2001 खां बाद में वरी माज़ी क़रीब में मां सिंध सॼी गॾु कई, जेके उस्तादनि जे हक़नि जे लाइ ख़ुसूसन उहा टेस्ट पास जेके टीचर हुया उन्हनि जा तक़रीबन दोस्त वेठा आहिनि, सर्विस उनजे ख़िलाफ़ सोचियोसीं, उन्हनि दोस्तनि सलाह मशवरा कया त बाबा ही जेकॾहिं मसइला उन्हनि खे उहे हक़ ऐं उनजे करे नथो मिले, आवाज़ न उठाए में पकड़े ऐं उहो फर्ज़ सम्झी करे उनजे लाइ निकितासीं। ऐं हा सभिनी खे, सिविल सोसाइटी खे, कस्टा खे, पेटेल खे, ॿियनि खे सभिनी खे दावतूं ॾिनियूं असां त बाबा ही सभिनी खे दावतूं ॾियूं था, सभई दोस्त अचो, सभिनी उस्तादनि जो मसइलो आहे। पर मुख़्तलिफ़ फतवाऊं जारी थियूं, लक़ब मिलिया ऐं उहे मां चयुमि जेकॾहिं सच ते हलण जे लाइ जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ कोई मसाइल तव्हांखे को लक़ब ॾिनो सच वारे रस्ते ते
हिकिड़ी ॻाल्हि बोलां त साईं गुलाम अल्लाह खे मां आफ़रीन थो ॾियां ऐं हर बार इलेक्शन में मूंखे इहे लफ़्ज़ साईं चवंदो हो त साईं तव्हां असांजा वॾा आहियो, तव्हां असांखे इज़त बि बख़्शींदा आहियो, तव्हां उस्तादनि जो कमु बि कंदा आहियो, हर जाइ ते असां सां मिलंदा आहियो, तंहिंजे करे त वॾा तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो जीअं तव्हां चओ असां कयूं, तव्हां वॾा आहियो, पैनल ठाहियो, असांखे क़बूल आहे। पर जॾहिं उहे ॻाल्हियूं रखंदो हुअमि त हू दोस्त कॾहिं लटार बि कंदा, कॾहिं कीअं चवंदे ॾिसूं था ईंदा कयूं। बहरहाल मां इहा हमेशह ॻाल्हि रखंदो हूंदो हुउमि। वरी कराची जॾहिं मां भई मुंहिंजा मसइला थिया, मां बीमार थियुमि त साईं हुते मूंसां मिलियो, मूंखे चई यार मां चयोमांसि यार मां हिते आहियां न ओॾे लाड़काणे, मां कराची आहियां, जेकॾहिं मां लाड़काणे हुजां हा त शायदि मसइले खे हल करे वठूं हा। पर हाणे साईं जो त न हर उस्ताद कहिड़ो बि दोस्त हुजे या को बि कंहिंखां उत्तम न आहे, को बि कंहिंखां वधीक न आहे, को बि कंहिं बि शइ में कंहिं बि कंहिंखां बि सभु बराबरि आहियूं। ही इज़तूं, ही मोहबतूं तव्हांजे हिन इज़तुनि जा मोहबतुनि जा हमेशह मक़रूज़ रहंदासीं। ही तव्हां बेलोस जेके असांखे मोहबतूं ॾिनियूं आहिनि ऐं इज़तूं बख़्शियूं आहिनि, हिननि जो मान रखिबो। इनशाअल्लाह तव्हांजे जेको आहे तवक़ात खां बि अञा वधीक उन्हनि ते पूरो लहंदासीं। ऐं कॾहिं ऐं किथे बि न उस्ताद जे कंहिं जेको आहे काज़ लाइ पोइते हटिया आहियूं, न झुकिया आहियूं, न विकियामिया आहियूं, हर महाज़ ते आॾो सिर्फ़ अवल में वेठा आहियूं। उस्तादनि जे हक़नि जे लाइ रत बि ॾिनो आहे, सत बि ॾिनो आहे, पगर बि वहायो आहे, पर उज़वा बि भॼराया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं टाइम स्केल जो हुयो त सिर्फ़ अवल में शेर हुयो साईं लियाकत साहिब सां गॾु। साईं लियाकत साहिब जे पोयां जॾहिं हुनखे उहे पुलिस साहिब नंढा पाणनि त मां पंहिंजी बांह हर मुंहिंजी बांह बची। ऐं हुन खां अलावा साईं साहिब सां हमेशह सच दरिया ते साईं लियाकत साहिब पर अफ़सोस आहे किरदार हुया कॾहिं उन्हनि में न वैरायटी ॾिठीसीं, न उन्हनि में इहा ॾिठीसीं त असां तव्हांजा उधार आहियूं। सफ़र कंदा हुआसीं त उहो असां खां पोयां वञी गाॾी में वेहंदो हुयो, चवंदो बाबा बराबरि आहियूं, असां बि बाबा फ़क़ीर मंच माण्हू आहियूं, तव्हां सां पट ते बि वेहण वारा आहियूं, हेठि बि वेहण वारा आहियूं, तव्हां सां हर जाइ ते गॾु हूंदा हुआसीं। रही ॻाल्हि उस्तादनि जी, हिते गवाह वेठा आहिनि उस्ताद। जॾहिं बि अपॉइंटमेंट NTS वारा थिया या 10 वारा थिया त मां हिते हुयुमि, उहिदेदार हुयुमि, उन्हनि जा जेके बि मसइला हुया को बि उस्ताद ईअं न चवंदो त असां असांजी सिटीअ जो जेको सदर साहिबु आहे साईं इरशाद साहिबु, उहो पंहिंजे हेडमास्टर जी ऑफिस जेका आहे उन में वेठो हूंदो आहे। उते हेडमास्टर आहे, असांजो ज़िलो बि उते थो वञी वेहे, असांजो तालको बि उते थो वञी वेहे।
ॻाल्हि छो त काफ़ी साल थी विया आहिनि उस्तादनि खे कुझु बि न मिलियो आहे, कुझु न मिलियो आहे, पर मिलियो त न वेतर सां उहे शयूं फसिजंदियूं थियूं वञनि। मुख़्तलिफ़ टाइमनि ते एजाजनि जा ऐलान करे ऐं उहे ऐलान एन टाइम ते माना उस्तादनि जो ख़र्च बि थी वियो, उस्ताद ते पहुचाए उन्हनि खे थो वञे। तव्हां ॿुधायो केतिरो टाइम थियो आहे, केतिरा साल थिया आहिनि ऐं इलेक्शन था कराइनि, इलेक्शन था करायो, इलेक्शन कराए पंहिंजो टाइम पूरी वियो आहे, इलेक्शन करायो, पर हू सम्झनि था त असां शायदि ॿिए पीरियड में न थी सघूं, पोइ जेके मसइला आहिनि उहे माणे वठूं, असां पंहिंजा तालुकात ऑफिसरनि सां ख़राब न कयूं, मतां असां रिटायर थी वञूं त असांजो नातो रहे, उते सेक्रेटरी वटि जीअं वञनि था जेके ॻाल्हियूं कंदा। जंहिं वक़्तु इहे ॻाल्हियूं हुयूं जॾहिं असां साईं मुजीब वारा बि हुया हुते ऐं असां जॾहिं हुयासीं जेका तहरीक अॻे साल हलाई अथई 2024 में ओॾे 22 जून ते जेको धरणो हुयो, जॾहिं असां हुन सां ॻाल्हियूं करे सेक्रेटरी खां निकितासीं त वरी हुननि खे घुरायो, ॿिए ॾींहं ते वरी उन्हनि जूं ॻाल्हियूं वरी वियासीं। मां चयुमि मुस्तक़बिल असांजे जो फ़ैसिलो आहे, जीअण असांजो मसइलो आहे ऐं उन जो फ़ैसिलो असांजी ज़िंदगीनि जो करणु ॿिया था वञनि। मां दोस्तनि खे चयो त हलो त हलूं था। गुलाम हुसैन बिरोही ताक़े बाकाणी जो शायदि तव्हां सुञाणींदा हुजोसि, हिकिड़ो मुतारिक दोस्त आहे, उहो बि गॾु हुजे, आउं हुजां ऐं मूंसां गॾु हुजे, जीअं त अशरफ ऐं साईं इंतज़ार साहब, असांजो गुलाम सुलमर साहब ऐं ॿिया अशरफ निकितो। उन खां जॾहिं छा थियो अंदरि, कहिड़ी ॻाल्हियूं थियूं, असांखे खपायव, बचायव या तिखी मूंखे चयो जेको सही मूंखे चई अदा तव्हां तव्हां पंहिंजी कैस आहियो, मूंखां मुंहिंजो सेकेंडरी वारो उस्ताद पुछी सघे थो। मां चयो बिल्कुलु तव्हां सही आहियो। साईं अमान ला चयोसि असांखे ॿुधायो, उनखे वरी छा थो चवे, उहो HSD हुयो, उनखे थो चवे तूं ॿिए ग्रुप जो आहे तंहिंजे करे तूं मूंखां नथो पुछी सघे। अहिड़ी हिन जी अजीब ॻाल्हि। वरी जॾहिं इंतज़ार साहब वारा ऐं गुलाम सुलमर साहब वारा सभई जेके निकिता त मां गुलाम रसूल साहब खे चवां थो साईं तव्हां ॿुधायो छा थियो? चई साईं इंतज़ार खां पुछो। मां चयोमांसि साईं तव्हां प्रेसिडेंट आहियो असांजा, तव्हां आहियो माना हिन वक़्तु माना कया त तव्हां था कयो। जेकर साईं इंतज़ार खे घुरायो आहे उन्हनि, उहो असां लेटर बि ॾिठो आहे त उनखे सेक्रेटरी घुरायो आहे त तोखे ख़बर छा रहे, तूं सूझ बूझ वारो माण्हू आहे, असांखे अची ॿुधाए कुझु हिन में आहिनि अहिड़ियूं ॻाल्हियूं मुंझारा उहे ॿुधाए। उन्हनि खे ॿुधायो आहे, उहे पुछी था कनि। असां तव्हांखां पुछंदासीं, तव्हां ॿुधायो त हुन जवाबु न ॾिनो ऐं मां पहुचे निकिरी वियो त उहो रखियो। पर मां खुलम खुला चयो ऐं ईमानदाराना ॻाल्हि थो कयां, मां जेकॾहिं आहियां खादिम आहियां, नौकर आहियां, जे कुझु बि आहियां उहो तव्हां उस्तादनि जो आहियां। छो इहे मर्कज़ी इज़तदार मूंखे इज़तूं कोन था ॾियनि, इज़तूं केरु थो ॾिए? आम उस्ताद जेको वोट करे असांखे चूंडे मथे थो आणे, इज़त बि उहो थो लहे, असां इज़त उनजी कंदासीं। जेको उस्तादनि जे हक़नि जे लाइ विढ़ंदो, जेको खणंदो चाहे केर बि हुजे, उन सां ज़ाती इख़्तिलाफ़ात केॾा बि हुजनि, पर जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि करे अलनि खणी ऐं सच ते चवणी असां हुनजे पोयां बि हलंदासीं, असां सिपाही बि हलंदासीं। हिन साल में मूंखे दोस्त त साईं अली शेर तव्हां पूरी सिंध में पंहिंजो पैनल बीहारियो, पूरी सिंध में तव्हां लाइ पैनल बीहारियूं या तव्हां कहिड़े सलाह सां त जेके पूरी सिंध में असां इलेक्शन विढ़ूं ऐं मर्कज़ ताईं तब्दीली आणियूं ऐं इंशाअल्लाह तव्हांजी ताक़त सां पूरी सिंध जे उस्तादनि सां जेके बि वेसागातियूं थियनि उन्हनि जो अज़ालो इहो आहे त इन्हनि खे कढी ॿाहिरि रखूं ऐं उते असांजा उहे दिलि जो जेके असांजा मसइला असीं हमेशह उस्तादनि जी इज़त कई आहे।
ऐं हिकिड़ो निमाणो अर्ज़ु आउं सभिनी दोस्तनि खे रखंदुसि, उहो इहो आहे त असीं सभु उस्ताद आहियूं। असां जेको बि फेसबुक ते लिखूं था पिया, इहो नथो पढ़े, माण्हू पढ़े, हर माण्हू पढ़े थो। थी सघे थो असांजा शागिर्द उहे पढ़ंदा उहे या जेका शागिर्द या उनजा वालिद जेके उहो पढ़नि था उस्ताद जा पढ़ंदा ऐं उनजी ॿोलीअ में अहिड़ी हुजे पूरी त जेको छा सेखारियो हूंदो, छा हिनखे शौक़ु ॾिनो अथई, जेके पाण ॻाल्हाइण जो तव्हां कान्हे का अहिड़ा लफ़्ज़ उस्ताद जी वॾी अज़मत आहे, उस्ताद जो शान आहे, मान आहे, मतिलबु आहे। पर जेके असांजो कुझु अॻुवान जेके अहिड़े क़िस्म जा था, तव्हां उन्हनि खे वोट जी ताक़त सां हटाए छॾियो, निगलेक्ट कयो। उन्हनि जे करे तव्हां नालो रखंदो फेसबुक ते, उहे ईअं ई दफ़न थी वेंदा, ईअं ई तव्हांखे अहमियत छो ॾियो जेको कमु नथो करे। जेको कमु करे हुनखे सारायो, जेको कमु नथो करे उनखे ईअं सम्झो ॼण उहो आहे ई कोन, उहो पंहिंजी मौत मरी वेंदो। तव्हां पंहिंजूं तमन्नायूं पाण खे मथे करण जे लाइ, पाण खे मज़बूत करण जे लाइ, पाण खे वधाइण जे लाइ उन में सर्व कयो, न की ॿिए खे किराइण जे लाइ कयो। तव्हां पाण ई हुन खां मथे थी वेंदो जॾहिं तव्हां महिनतूं ख़िदमत उहे कयूं। इहो तरीक़ो मुंहिंजे नथो गॾिजी न आहे। जेका बि लिखूं अहिड़ी सुठी हुजे, हुजे जंहिंमें असांजा मक़सद हुजनि, चई बि वञूं पर मुज़ब छो असीं मुस्लमान बि आहियूं। असीं इख़्लाक़ियात बि वॾी शइ आहे हर मज़हब में इहो आहे त बाबा इख़्लाक़ सभ खां अवल इख़्लाक़ आहे। असांखे इख़्लाक़ बहितर हूंदो हर उस्ताद तव्हां वरी ईंदो। ऐं जेकी बि इहे जेके उस्ताद अॼु जेके मूंसां मुहबतूं कनि था, जेके सालनि खां पोइ मिलिया आहिनि, 7-8 सालनि खां कुझु दोस्त मिलिया आहिनि, जिन जा साईं नेमदा वेठो आहे या साईं वेठा आहिनि या साईं या साईं एजाज़ वेठो आहे, साईं वेठो आहे या साईं जेकी काफ़ी काफ़ी टाइम खां पोइ मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। पर उन्हनि जी दिलि में अॼु मां पंहिंजे लाइ उहा इज़त थो ॾिसां जेका अॼु खां 6 साल अॻु आहे त मुंहिंजो सभु रही आहे। मूं कॾहिं इहो न सोचियो आहे हिन उस्ताद असांखे वोट न कयो आहे, हिन जो कमु न आहे करिणो, हिन जो कयो आहे, हिन जो कमु बग़ैर कंहिं भेजे तव्हां सभु खां आहियो। हमेशह उस्तादनि जी बग़ैर मत भेजे ख़िदमत कई आहे। मुंहिंजे लाइ जेको उस्ताद आहे, उस्ताद जेको टीचर आहे, मुंहिंजे लाइ सकाले सदा पर मुंहिंजे लाइ उस्ताद आहे। ही मोहबतूं ही उस्तादनि जे करे मिलियूं, ही मुद्दा ही जेके इन क़िस्म जे करे सुञातो थो वञा। जेकॾहिं उस्ताद न हुजां हा त शायदि मां न सुञातो वञा, उस्ताद थियुसि तॾहिं सुञातो थो वञा। तंहिंजे करे अवल इज़त मुंहिंजे लाइ उस्ताद जी आहे। अवल उस्ताद जी इज़त बरक़रार रखणी आहे। ऑफिस में असांजो उस्ताद वञे थो त हिकिड़ो क्लार्क बि असांजे उस्ताद खे चवे थो त वञ हलियो। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ईअं साईं लियाकत कॾहिं न कंदो हो। साईं लियाकत साहिबु वेठो हूंदो हुयो, साईं खे ख़बर आहे अब्दुल फताह खे त जेके बि हेठां कारकुन उहे बि मोकिलींदो कम जे लाइ। तव्हां सही कराए अचो, तव्हां कमु वठी अचो। असांजो ज़िले जो हुजे त हरिया वञो ज़रूरत थोरे कम जे लाइ छाजे लाइ वञो। हिन वक़्तु इंशाअल्लाह असां जीअं इंशाअल्लाह खटे थींदी त तव्हांजा कंहिं बि उस्ताद खे बाक़ी पर हिकिड़ो अर्ज़ु सभु वाली शर्त थी वञो, सभु गुलाम लाल थी वञो। कॾहिं बि कंहिंजे लाइ ग़लति लफ़्ज़ न को चाहे केर बि हुजे जो वण चिंजो सो वण सही कनि जेकॾहिं उन्हनि जो वण उहो आहे उहे था कनि। असां यादि रखूं तॾहिं बि उस्ताद काज़ी ॻाल्हि कई आहे त मूंखे बाक़ाइदे मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां नवाज़ियो वेंदो आहे। ऐं ख़ासि करे पोइ मां इहो अयाज़ शेख जो शेख अयाज़ जो इहो शेर यादि ईंदो आहे त उहो चवंदो अथसि त हू चवनि था
हू चवनि था त ना ई तुंहिंजी मोहबत आहे इंसान सां, हू चवनि था तूं ना ई ईमान में, मुंहिंजी मोहबत आहे उस्तादनि सां जंहिंजे करे उस्तादनि खां परे मां नथो रही सघां, उन्हनि सां ई मोहबत आहे। बिटाई साहिब जो शेर आहे त सियारे सिहरात में जा घिड़े वसंदे मींहं, हलो त पुछूं सोणिया जो करे ॼाणे मींहं, जंहिंखे रातो ॾींहुं विहारी मन में, असांजे मन में रुॻो